सिंध के ज़िले बदीन की दे सांगी में सिंध लैंड कमीशन की ज़मीन ते 3 महीना गुज़रण बावजूद बाअसरन पारा तंग करण ऐं ज़ुल्म करण अञा बि घटि न थियो। पीपी कामरेड रसूल बख्श रायमू, अली नवाज़ पठाण, रशीद गडगोर ऐं ॿिया नामालूम हथियारबंद गरीब हारिन जमालिन ऐं उन्नड़ बिरादर के ॾींहुं ॾिठे जो अची धमकाए हलिया वञनि था। केरु आहे जो इन्हनि मिसकिननि जो साथ ॾे। कानून बि बाअसरनि जे चवण ते ग़रीबनि जे मथां कूड़ियूं FIR में 25 ॼणनि जा नाला ॼणाए घरनि खां ॿाहिरि निकिरण ई मुश्किल बणाए छॾियो आहे। अब्दुल गफूर जमाली, निसार आराई, जावेद जमाली, दोदो उन्नड़, इस्माइल उन्नड़, गुलाम कादर उन्नड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में इतिजाज कयो वियो। हिननि ताईंदे चयो, असां हिते सदियुनि खां आबाद आहियूं, हीअ ज़मीन असां वटि आहे, जंहिंजी डल बि बर वक़्तु असां ई प्यारींदा रहंदा आहियूं, जंहिंजूं रसीदूं बि अलाए केतिरनि सालनि खां असां वटि महफ़ूज़ आहिनि। मगर कुझु सालनि खां असांखे नवां माण्हू अची चवनि था हीअ ज़मीन असांजी आहे, असीं ई मालिक आहियूं। मगर हिन साल असां ते ज़ुल्म बि करणु शुरू करे ॾिना आहिनि। रमज़ान में असांजे घरनि मथां फायरिंग कंदा हुआ, मगर पुलिस असांजी NC बि न कटी। हिननि चयो, बाअसरनि मोरी ते लॻल असांजे दुकान राति जे पेट में पटाए मुकमल सामान खणाए विया, जंहिंजो NC सांगी फरव पुलिस ऐं ॾही पुलिस वटि कटियल आहे, पर अञा ताईं पुलिस को बि अमल न कयो आहे। हिननि चयो, असां पंहिंजनि सरदारनि खां बि मदद घुरी, पर असांजे सरदारनि ते बि ख़ामोशी छांइयल आहे। हिननि चयो, अगरि असां सां इंसाफ़ न थियो, असां पंहिंजा बचा वठी कोर्ट सगोरी जे गेट ते वेही इतिजाज जारी रखंदासीं। हिननि मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो, असां आला अमलदारनि साईं मुराद अली शाह, IG सिंध, SSP बदीन ऐं पंहिंजे जमाली उन्नड़ बिरादरनि खां मदद अपील घुरूं था। ख़ुदारा असां सां इंसाफ़ करे बाअसरनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे असांखे सुख सां जीअण ॾिनो।